أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذ نادى ربك موسى أن ائت القوم الظالمين قوم فرعون ألا يتقون قال رب إني أخاف أن يكذبون ويضيق صدري ولا ينطلق لساني فأرسل إلى هارون ولهم علي ذنب فأخاف أن يقتلون قال كلا فاذهبا بآياتنا إنا معكم مستمعون فأتيا فرعون فقولا إنا رسول رب العالمين أن أرسل معنا بني إسرائيل उन वाक़े खे ज़िक्र करियो जॾहिं पुकारियो तुंहिंजे रब मूसा अलैहिस्सलाम मूसा खे त वञ ज़ालिम क़ौम ॾे यानी फ़िरौन जी क़ौम ॾे। छा उहे डिॼनि नथा यानी छा उहे अल्लाह पाक खां नथा डिॼनि? चयाईं यानी हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो अल्लाह ताला खे रब्बि इन्नी अख़ाफ़ु अन युकज़्ज़िबून, ऐं मुंहिंजा रब आउं डिॼां थो त हू मूंखे कूड़ो कनि ऐं मुंहिंजो सीनो तंग थिए थो, मुंहिंजी दिलि तंग थिए थी ऐं मुंहिंजी ज़बान नथी हले। इन लाइ हारून खे बि मूंसां गॾु हारून खे बि नबूअत जो पैगाम मोकिल ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ उन्हनि हिकु गुनाह जो हिकु जुर्म आयद करे रखियो आहे, इन लाइ आउं डिॼां थो त हू मूंखे क़त्ल करे छॾी। अल्लाह ताला फरमायो हरगिज़ न, हरगिज़ ईअं कोन थींदो। पोइ तव्हां ॿई असांजी निशानियुनि सां वञो, बेशक असां तव्हां सां गॾु आहियूं, ॿुधूं पिया। पोइ वञो फ़िरौन ॾे, पोइ चओ उनखे, तव्हां ॿई उनखे चओ त असां जहाननि जे परवरदिगार जा रसूल आहियूं ऐं इहा ॻाल्हि बि त असां सां गॾु बनी इसराइल खे मोकिल, यानी असां सां गॾु बनी इसराइल खे शाम वञण जी इजाज़त ॾे। ही इबरत जे लाइ हितां खां यानी कुझु क़ौमुनि जो ज़िक्र अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो सूरह शुआरा में, जंहिंमें सभिनी खां पहिरीं किस्सो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो जेको किस्सो आहे अल्लाह ताला मुख़्तलिफ़ सूरतुनि में क़ुरान जे बयानु कयो आहे ऐं किथे कहिड़ो टुकुर आहे, किथे कहिड़ो टुकुर बयानु कयो आहे। हिते इहो बयानु कयो त अल्लाह रब्बुल आलमीन मूसा अलैहिस्सलाम खे पुकारियो, यानी जेको तूर ते जबल तूर सईना ऐं उन्हनि बाहि ॾिठी त मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला मोकिलियो त तव्हां ज़ालिम क़ौम ॾे वञो फ़िरौन जी। ऐं छा हू डिॼनि नथा, अल्लाह जे ग़ज़ब खां नथा डिॼनि? माना हुननि खे वञी दावत ॾियो त हू ईमान आणीनि ऐं डिॼी करे ईमान आणीनि, सिधा थियनि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो त ए मुंहिंजा रब, मूंखे इहो डपु आहे त हू मूंखे कूड़ो कंदा, यानी मूंखे इहो डपु आहे त अञा पूरी मुंहिंजी ॻाल्हि ई कोन ॿुधंदा, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण खां पहिरीं मूंखे हू कूड़ो करार ॾींदा ऐं पोइ जेॾी महिल आउं इहा ख़िलाफ़ तबा पंहिंजी ॻाल्हि ॾिसंदुसि त पोइ मुंहिंजो सीनो जेको आहे यानी मुंहिंजी दिलि तंग थी वेंदी, माना आउं घबराइजी वेंदुसि ऐं मुंहिंजी जेका ज़बान आहे उहा कान हलंदी। उन करे मूंखे डपु आहे त जेका ज़िमेदारी तव्हां मूंखे ॾियो पिया, हेॾी वॾी ज़िमेदारी, इहा किथे मूंखां अदा न थी सघे। उन करे हिकिड़ी दरख़्वास्त इहा आहे त तव्हां मूंसां गॾु मुंहिंजे भाउ हारून खे बि जेको आहे सो यानी रिसालत जो पैगाम ॾियो, ताकी जेॾी महिल सभिनी खां पहिरीं त जॾहिं हुनखे बि रिसालत जो पैगाम हूंदो त हू मुंहिंजी तसदीक़ कंदो, त सभई मुंहिंजी तकज़ीब करण वारा कोन हूंदा।
उन सां बि दिलि खे आथत पहुचंदी। ॿियो जेकॾहिं हुननि जी यानी तानो तशनी ऐं हुननि जे फ़िरौननि जे इन करण सां जेकॾहिं मुंहिंजी दिलि तंग थींदी ऐं ज़बान जेका आहिनि जेकॾहिं उहा बीह रहंदी त पोइ मुंहिंजो भाउ जेको उहो ॻाल्हाईंदो। त मक़सदु तव्हांजी जेका ज़िमेदारी आहे रिसालत जी इहा अदा थी वेंदी। त हिकिड़ी दरख़्वास्त इहा। ॿी दरख़्वास्त इहा आहे त हिकिड़ो क़िब्ती ज़ालिम हो जेको यानी मज़लूम हो हिकिड़ो शख़्स मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम जो, ऐं ॿियो फ़िरौन जी क़ौम जो हिकिड़ो ज़ालिम शख़्स हो। उन्हनि ते ज़ुल्म पे कयो। मूसा अलैहिस्सलाम मज़लूम खे छॾाइण जे लाइ ज़ालिम खे थोरो मुक आई त उहो मुक ते ई मरी वियो। त इहो जेको न मुंहिंजे मथां हुननि यानी इहो इल्ज़ाम लॻायो आहे त तो हुनखे क़तलु कयो आहे। हाणे मूंखे इहो डपु आहे त हू मूंखे क़तलु करे छॾीनि, यानी मुंहिंजे इन तव्हां जेको मूंखे पैगाम जो जे लाइ मोकिलियो पिया इहो पैगाम पहुचाइण खां पहिरीं ई मूंखे क़तलु करे छॾीनि त पोइ तव्हांजो जेको यानी जेका हेॾी वॾी शइ आहे उहा त पोइ अदा कान थी सघंदी। अल्लाह ताला फरमायो कल्ला, हरगिज़ न, ईअं कॾहिं बि कोन थींदो, हरगिज़ कोन थींदो। हुननि खे एतिरी ताक़त ई कान मिलंदी जो हू तुंहिंजे मथां हथु आणी सघनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा जेका पहिरीं दरख़्वास्त तो कई त मुंहिंजे भाउ खे बि मोकिलियो, ठीकु आहे, इहा क़बूल आहे। हाणे तव्हां ॿिन्ही खे असां हुकुम था ॾियूं फ़ज़हबा, ॿई वञो। ऐं कीअं वञो? असां तव्हांखे मौजिज़ा ॾियूं था, उन्हनि मौजिज़नि सां गॾु वञो। ॿियो त असां तव्हां सां गॾु आहियूं, सिर्फ़ु असांजो को फ़रिश्तो गॾु कोन्हे बल्कि असां ख़ुदि तव्हां सां गॾु आहियूं। कीअं गॾु आहियूं? पंहिंजी नुसरत ऐं पंहिंजी इमदाद सां तव्हां सां गॾु आहियूं। ऐं ॿुधूं पिया तव्हां छा था हुननि खे चओ, हू कहिड़ो जवाबु था ॾियनि, सभु कुझु असां ॿुधूं पिया। इन करे परवाह न करियो, तव्हां बेख़ौफ़ ख़तर थी करे वञो ऐं वञी पंहिंजी दावत तबलीग जो फ़र्ज़ु अदा करियो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त फ़िरौन ॾे वञो ऐं हुनखे चओ त असां ॿई जहाननि जे परवरदिगार जा जेको रसूल आहियूं। ॿियो पैगाम इहो त बनी इसराइल खे तूं असां सां गॾु मोकिलण जी इजाज़त ॾे। बनी इसराइल जेके हुआ याकूब अलैहिस्सलाम जो औलाद हुआ, 12 पुट हुआ, इन्हनि खां ख़ानदान हलिया, 12 ख़ानदान थिया। पोइ इहे जेके हुआ उन्हनि जो असुल वतन हो किनान यानी शाम। पर यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं मिस्र पहुता ऐं मिस्र जा हाकिम थिया त उन्हनि पंहिंजे पीउ खे ऐं पंहिंजे सभिनी भाउरनि ऐं उन्हनि जे जेको यानी औलाद खे सभिनी खे घुराए वरितो मिस्र में। पोइ जेसि ताईं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हयात हुआ ऐं हीअ बि जेको आहे सो दीनदारीअ ते हुआ, तेसि ताईं त हिन जो कमु इत्मीनान सां हलंदो रहियो। मिस्र वारा जेके हुआ उनजी इज़त कंदा रहिया। पर जीअं ई यूसुफ अलैहिस्सलाम जी वफ़ात थी वई ऐं पोयां वारा जेके उन्हनि जी दीनदारी उहा कान रही, गुनाह बि उन्हनि में अची विया, त इहा जेका इज़त उन्हनि खे हासिलु हुई मिस्र में ऐं इहा जेको उन्हनि खे यानी इत्मीनान हासिलु हो, इहो ख़तमु थी वियो। ॿिया जेके बादशाह अची विया जिन खे फ़िरौन चइबो आहे मिस्र जे बादशाह खे, उन्हनि इन्हनि ते ज़ुल्म कयो ऐं इन्हनि खे ग़ुलाम बनाए छॾियो। त इहो यानी चयुनि त ॿियो असांजो मक़सदु हिकिड़ो त तव्हांखे तौहीद जी दावत आहे, फ़िरौन ऐं फ़िरौननि खे तौहीद जी दावत आहे। ॿियो इहो त हिननि वीचारनि खे जेके मज़लूम आहिनि इन्हनि खे तव्हां छॾियो, ग़ुलामीअ मां छॾियो त हीअ पंहिंजे असुल वतन असां इन्हनि खे वठी वेंदासीं शाम। त इहो हिननि अल्लाह पाक फरमायो त तव्हां ॿई इहो पैगाम वञी फ़िरौन खे ॾियो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ नसीब फरमाए ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।